बछड़ो ॾाढी तंगी लगी पई आहे, ज़िंदगी ॾाढी परेशान पई गुज़रे। न मां तव्हांखे कुझु वठी थो ॾियां, ॾाढी परेशानी आहे, कमाए कमाए थकिजी पिया आहियूं, पर सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हालात ॾाढा तंग पिया गुज़रनि बचो। मां तव्हांजी का बि जाइज़ ख़्वाहिश पूरी न करे सघियो आहियां, ॾाढो परेशान आहियां। साम्हूं बुज़ुर्ग वेठो आहे, हलो त उन खां ई को हल पुछूं, छा थो ॿुधाए उहो असांखे। अचो हलूं बाबा। अल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं असां ॾाढो परेशान आहियूं, ॾाढियूं तकलीफ़ुनि में गुज़ारियूं था ज़िंदगी। वेही सघूं था? साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कहिड़ी तकलीफ़ है बाबा? बुज़ुर्ग साईं, कमाए कमाए थकिजी पिया आहियूं, बरकत नथी पवे। कंहिं बि शइ में बरकत न आहे। उपाय को ॿुधायो, तव्हां हल ॿुधायो। बाबा कुतो ऐं ॿकरी ॾिठी अथई? बिल्कुलु साईं, बिल्कुलु ॿई ॾिठा आहिनि। ॿकरी घणा बचा ॾींदी आहे या कुती घणा बचा ॾींदी आहे? अल्लाह अल्लाह। कुती त 8-8 10-10 बचा ॾींदी आहे, ॿकरी हिकु ॿ ईअं ॾींदी आहे। तोखे कुता घणा नज़र था अचनि या ॿकरी या हिलाल जानवर घणो नज़र थो अचे? बुज़ुर्ग साईं, तक़रीबन कुता घटि नज़र ईंदा आहिनि, हिलाल जानवर घणो नज़र ईंदो आहे। बाबा हता के ॿकरियूं ऐं हिलाल जानवर ज़िबह कयो बि वेंदो। बिल्कुलु मक़सदु इहे ज़िबह घणा कया वेंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु साईं। पोइ बि घटि नथियूं थियनि, इहा बरकत न आहे त बाबा ॿियो छा आहे? राति थींदी आहे, ॿकरियूं फौरन जल्दीअ में सुम्ही पवंदियूं आहिनि ऐं फजुर खां पहिरियां उथंदियूं आहिनि ऐं उहो ई रहमत जे नुज़ूल थियण जो वक़्तु हूंदो आहे। बिल्कुलु साईं, सही था चओ। उन करे उन में बरकत हासिलु थींदी आहे। कुता सॼी राति भौंकंदा रहंदा आहिनि, पर जहिड़ी महिल बरकत जो नुज़ूल थींदो आहे, फजुर थियण जे वक़्तु सुम्ही पवंदा आहिनि। बिल्कुलु साईं, सही था चओ। उन करे रहमत ऐं बरकत खां महरूम रहंदा आहिनि। अॼु ॾिठो वञे त इंसान बि राति जो देरि ताईं सॼी राति जो महफ़िलुनि में, मौसीक़ियुनि में ऐं फिल्मुनि में सॼो पंहिंजो वक़्तु कचहरियुनि में, टोक में, ठठोल में थो गुज़ारे। बिल्कुलु साईं, सही था चओ। ऐं जेॾी महिल बरकत थियण जो वक़्तु हूंदो आहे, जेॾी महिल अलाह जा मलाइक चवंदा आहिनि आहे को असां खां घुरण वारो, वठण वारो, अलाह जी रहमत वसे थी पई, उन वक़्तु सभु सुम्ही पवंदा आहिनि। असांजो इंसान बि अॼुकल्ह कुझु ईअं थी वियो आहे। सही था चओ साईं। सॼी राति जो महफ़िलुनि, शराबनि इन्हनि में हले थो पियो, पर अलाह जी जेॾी महिल रहमत जो नुज़ूल थो थिए, उन वक़्तु सुम्ही था पवनि ऐं अलाह जे ख़ौफ़ खां, अलाह जे अज़ाब खां नथा डिॼनि। तॾहिं पुट बरकत ख़तमु थी वई आहे। बिल्कुलु साईं। कोशिश कर इन्हनि बुरनि संगतुनि खां, सॼी राति जे जागण खां बहितर आहे सुबुह जो सवेर उथी अलाह खे यादि कयो, अलाह जी रहमत वठो। अलाह जा फ़रिश्ता, अलाह जा मलाइक रिज़्क़ विरहाईंदा आहिनि। बिल्कुलु चवंदा आहिनि आहे को वठण वारो त असां ॾियूंसि। बिल्कुलु साईं। तॾहिं असां वटि बरकत ख़तमु थी वई आहे बाबा। तॾहिं बरकत सही था चओ। वाकई निमाज़ छॾे विया आहियूं असां, रोज़ा क़ुरान शरीफ़ पढ़णु छॾे विया आहियूं साईं। हर चङाईअ जो कमु ख़तमु थी वियो आहे। बिल्कुलु साईं। हर बुराई असां वटि अची वई आहे। बिल्कुलु साईं। अलाह तव्हांखे सम्झ ॾींदो, अकुल ॾींदो। रब साईं मुंहिंजी दुआ आहे बाबा। बिल्कुलु साईं, मुंहिंजे अॼु बचन खां ते दुआ वठी कजो। तूं इहो कमु पंहिंजो शुरू करे ॾे। बिल्कुलु साईं। निमाज़ पढ़, सवेर सुम्ह ऐं सवेर उथ। बिल्कुलु पंहिंजे बचड़नि खे बि, नंढड़नि खे अलाह कंदो, बरकत पइजी वेंदी। अलाह कंदो। हक़ अल्लाह अल्लाह। हलो अल्लाह बचो, हलो ऐं निमाज़ लाज़मी आहे। हाणे सुबुह जो 5 वक़्तु निमाज़ पढ़ंदासीं, सुबुह वारो टाइम, सभु टाइम जेके बि आहिनि, त अलाह कंदो असां में बरकत पवंदी। इहे शयूं असां छॾे विया आहियूं। अल्लाह। अचो बाबा, हलो साईं।